जेके मौजूद आहिनि हाल में तव्हां सभिनी खे मौजूद नमस्ते जय बुद्धो। हाणे मूंखे हिन श्रद्धांजलि जे मौके ते पतियूं निशावर कंदे हिकिड़ो इहो ॻाल्हि यादि आई जेका मूंखे कढी ग़ालिबन रामेंद्रनाथ टैगोर जी जे हवाले सां आहे त सिज लहंदे लहंदे धरतीअ खे चयो त मूंखां पोइ तोखे रोशन केरु कंदो, ऊंधा केरु ख़तम कंदो। हिकिड़े ॾींहुं भड़की खाई चयो त फिक्र न कर आउं वञी कयां। यकीनन हिकु अहिड़ियूं शख़्सियतूं जेके पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी फैमिलीअ खे न, पंहिंजे ख़ानदान खे न, पर माण्हुनि खे वक़ुफ़ कंदा आहिनि, बल्कि ख़ुदा खे वक़ुफ़ कंदा आहिनि। साईं अलीमर्दान शाह इहो सिलसिलो संदसि मामे ऐं मुंहिंजे ॾाॾे असांजे वॾे साईं शाहराज शाह करणु शुरू कयो। इहो गस्त इहा वाट हुनखे उतां मिली। मुंहिंजी ज़िंदगीअ जे 45 सालनि ते मां 40 साल मुंहिंजे हाफ़्ते जा आहिनि, मुंहिंजी यादगिरियुनि जा आहिनि। ऐं साईं अलीमर्दान शाह जी सियासी ज़िंदगी उहा 40 साल आहे या 42 साल हो। मूं हुनखे कॾहिं बि फैमिली जो माण्हू कोन ॾिठो। हू कॾहिं बि पंहिंजी फैमिलीअ खे अवलियत ॾियण वारो, पंहिंजे घर खे, पंहिंजी घरवारीअ खे, पंहिंजी भातियुनि खे अवलियत ॾियण वारो कोन ॾिठो। हू सदाईं सॼी ज़िंदगी माण्हुनि सां गुज़ारणु पसंदि कंदो। घर में 100 शिकायतूं थींदियूं हुयूं। संस अहलिया, संस घरवारी, संस घर जा ॿिया पुट, एतिरे हद ताईं संस वालदा, संस चहिरे ॾिठे खे जेतिरे महीना थी वेंदा हुआ। ऐं सभु कावड़ हुआसीं, फैमिली मेंबर सभु कावड़ हुआ। तॾहिं टाइम नथो ॾेई घरवारी खे, को जवाबु न ॾींदो हो, ख़ामोशीअ सां कनि हेठि करे उथी हलियो वेंदो। उहा ॻाल्हि हाणे सम्झ में अचे थी त हुन पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ो फ़सुल में पोखियो। हुन इहो फ़सुल में पोखियो त जॾहिं संस मैयत, संस जनाज़ो उन दरगाह जे अंदर ते पियो हो त ओॾी महिल रुॻो ख़ानदान जा मेंबर कोन पिया हूंदा, उहे हज़ारे माण्हू पिया हूंदा, अभी सभु पिया हूंदा। कहिड़े बि माण्हूअ जे वॾे हुजण जी निशानी इहा हूंदी आहे, या उन फ़र्क़ु इहो हूंदो आहे माण्हू ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा माण्हू ज़िंदगी इन लाइ जीअंदा आहिनि त मुंहिंजा घर ॿार, सुठी नौकिरी, घर में पैसो हुजे, घर में पाणी टाइम ते मिले, घर में सुख सहूलियतूं मौजूदु हुजनि। ऐं यकीन करियो अहिड़ा माण्हू जेके फ़क़ति पंहिंजे घर ताईं सोचींदा आहिनि, मुंहिंजी औलाद मुंहिंजी सां वफ़ा न कंदी। कानून रहे, हिकिड़ा माण्हू ॼमंदा आहिनि त हू माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी वक़्तु कंदा। साईं उन्हनि माण्हुनि खां पोइ न त तॾहिं मूंखे ॿुधायो त जॾहिं राजनि में हीअं केरु कंदो आहे, जॾहिं अचले घर खां
भाड़े में ईंदा हुआ उठनि ते चढ़ी अची ॻोठनि जा ॻोठ थर जा पुरींदा हुआ। मारवर में खलराईअ में उठनि अची धारा हया न्यायनि जे औरतुनि जे गिचनि मज़ा ॻण बचियो ज़ेवर छिके लाथो तॾहिं ही अकेलो माण्हू बंदूक हथ में खणी मुक़ाबिला हुई पोयां साईं शबराज शाह यादि आवड़ो हो त नालायक छोकिरो आहे ख़बर कान्हे हिनखे बेवकूफ़ आहे झाड़े थी करे पुछण वञी पोइ छा